दोस्तो अॼु असां मिनसा जे लाइ रेबिट वठण था वञूं इंग्लिश रेबिट जेको टेडी बियर जहिड़ो हूंदो आहे सही आहे मूंसां गॾु नथी हली सघे बाबा इलाही परे आहे तोखे खपे कहिड़ो ब्राउन ब्लैक कहिड़ो कहिड़ो खपे वाइट हा वाइट थो अचां दोस्तों असीं हींअर वञी रहिया आहियूं हिकिड़ो एनिमल वठणु एनिमल मतिलबु रेबिट इंग्लिश में चइबो आहे सिंधी में हुनखे चइबो आहे सेड़ उर्दू में हुनखे खरगोश चवंदा आहिनि ऐं उहो वठण था वञूं असां मिनसा जे लाइ मिनसा खे इलाही उहो पसंदि आहे पहिरियों चए मूंखे डॉगी वठी ॾियो पर असां डॉगी हुनखे नथा वठी ॾियूं घर में गंदु कंदो आहे सो हाणे असां वञूं पिया नॉर्थ नाज़िमाबाद हिकिड़ो रेबिट वठणु ॾिसूं रेबिट कीअं थो मिले पसंदि कयूं हिकिड़ो वाइट कलर में बि आहे ग्रे कलर में बि आहे हाणे ॾिसूं त असांखे सम्झ में कहिड़ो थो चए आहिनि ॾाढा महांगा छो जो इंग्लिश आहिनि पाकिस्तानी कोन्हनि राजा तोखे ख़बर आहे हिननि जी सफ़ा न दोस्तो हींअर सोचियो आहे त खरगोश यानी सेड़ वठणु पोइ था हलूं पहिरियों पाण हलूं था इतवार बाज़ार अॼु आचर आहे सोचियो था त हिकु ॿ गाॾी का वठूं छो जो कमु उहो बि आहे ऐं गर्मी बि आहे सोचियो था का एसी वारी सुठी गाॾी वठूं जंहिंमें असां हीअं हे हाशर न थिए वॾी का गाॾी वठूं जंहिंमें राजा ॾिसूं था त ॾाढो थी वियो आहे परेशान थी वियो आहे राजा बि मुआंगे सो वञूं था इतवार बाज़ार साम्हूं या बसि पहिरियों इतवार बाज़ार था वञूं पोइ वरी असां वञूं था खरगोश वठणु सेड़ वठणु ओके गाड़ी टू डोर आहे स्पोर्ट आहे शराट पर बेकार आहे असांखे एॾी गर्मी थी वई आहे हींअर असां लस्सी था पियूं ऐं हितां जी लस्सी इलाही मशहूरु आहे हे इतवार बाज़ार आहे कार बाज़ार हे लस्सी इलाही मशहूरु आहे लस्सी ॾेखार यार थोरो ई लस्सी भले होॾे लस्सी लस्सी हुते आहे पर दुकानु हे ई आहे हिन लस्सी जे लाइ पहिरियों टोकन वठणा पवंदा आहिनि 100 टोकन अब ट्रेन है न हिन सां हिकु फ्री आहे जवान ॿिनि सां हिकु फ्री आहे दोस्तों इतवार बाज़ार में तो असां थी आयासीं गाॾी का फ़िलहाल असांखे सम्झ में न आई हींअर आहियूं मिनसा जे लाइ खरगोश यानी सेड़ वठणु त हीअ सभु सेड़ आहिनि इन्हनि मां हिकिड़ो वठिणो आहे अॼु मिनसा जे लाइ असां हिकिड़ी नई शइ वठी आया आहियूं सरप्राइज़ आहे मिनसा जे लाइ मिनसा हे बॉक्स आहे अनबॉक्सिंग कर हिन में खोल छा आहे तुंहिंजे लाइ ॾिसूं छा आहे हाँ रेबिट हाँ ॾिसां अरे हाँ ये तो रेबिट आहिनि अबे यार ॾिसूं अबे ये तो रेबिट है अरे कुकुलू है ये तो प्यारा है बहुत प्यारा है अबे
ये तो बहुत प्यारा है। और भी है ये तो। तुम्हारा कौन सा है पहले मिनसा से पूछे। मेरा ये वाला, कौन सा ये वाला। कौन सा तुम्हारा वाला है। ये इसके पास वाला। अरे मिनसा जो आ, ये मिनसा जो आ। अबे यार डरो नहीं डरो नहीं डरो नहीं, ये मिनसा का है। और अब मिनसा इन्हें जो तुझो केड़ो ये मंजुआ। वाइट वारो। चलो भाई ये जो वाइट वाला है ये जो है हे मिनसा जो आ, हिन जो नालो छा रखंदी है। जेली, छा जेली। हिन नालो जेली आ। पकड़ेस नहीं कर ही कर जेली नालो है ने ही करेस। अच्छा तला ऐसे ही करेस, प्यार करेस, प्यार करेस। जेली के प्यार करे थी मिनसा दोस्तों, जेली के प्यार करे थी ॾिसूं। ओड़े वाह न न चक न पाईंदो। ओड़े इन जो नालो छा रखंदे ईमान। गोल्डी हाँ गोल्डी हे मुंहिंजो आहे गोल्डी हे मुंहिंजो आहे। अब ॿियो मां तव्हांखे ॿुधायां, हे जेको आहे मेल आहे, हे मेल आहे हो फीमेल आहे। उनजे कन ते फीमेल लिखियल अथव ॾिसजो। मेल जो हूंदो फीमेल जो हेसो फीमेल। हेसो इन जे कन ते एफ लिखियल आहे, ठीकु आहे। यानी ये फीमेल आहे। इहा आहे मिनसा जी जेली। छा हा ये दोस्त थी आहिनि पाण में। हिननि खे लॻी आहे एसी, हिननि खे अची वियो आहे मज़ो, छो त हे उते वेठा गर्मी में। अॼु मुंहिंजी बर्थडे आहे। तुंहिंजी बर्थडे न आहे, अॼु मां तोखे सरप्राइज़ ॾिनो आहे, गिफ्ट ॾिनो आहे। हाँ, हाणे मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो कहिड़ो आहे। मुंहिंजो ये वाला। इहो आहे, हिन नालो छा आहे। जेली। जेली। अब हाणे ॻाल्हि ॿुध साहिल, हिन जो नालो ऑडियंस खां था पुछूं पाण त छा रखूं। ये ॿुधाइनि कमेंट करे ताकि असां ऑप्शन अची वञनि। मिनसा चए थी त मां पंहिंजी जेका फीमेल आहे हुन जो नालो रखां जेली, ऐं तूं छा थो चई ईमान। गोल्डी गोल्डी। हा ॾिसां गोल्डी। हाणे ईमान चए थो त हिन जो नालो मां रखां गोल्डी। ॾिसूं गोल्डी जो मूं ॾिसूं। हा भाई गोल्डी ठीकु आहे। ऐं मिनसा चए थी त हिन जो मां नालो रखां छा रखां। जेली। ओ भाई जेली जूं त अखियूं थियूं नज़र अचनि, रेड कलर जूं अखियूं जेली जूं। ओ करे थो वञे साहिल ॾे थो वञे। पोइ छा आहे भले वञे। अरे साहिल ड्रिॾे थो, साहिल ड्रिॾे थो। अरे मांजे इथे ये तुझे नाही। अरे तुझे जो आहे बुझो बालू आ ना बेटा। तेरे ओए प्यार। तुझे बाहर आ बाबा। ये तो बाहर से पकड़े रख मार दे मुझे दे। किरी पवंदो। ओए मुझे ना जंप पड़ना एड़ा गाड़ी में जंप पड़े। जॾहिं बि हिनखे खणबो आहे ॾिसो कीअं खणबो आहे। ॾिसो 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 हे ॾिसो जॾहिं बि हिन खणो हे ॾिसो मां कीअं थो खणां। हे ॾिस कननि खां वठी हितां हितां पकड़ियो, पोइ हे चुप हूंदा आहिनि। कन बि हे ॾिसो कन बि ईअं बि हे भालू वांगुरु ईअं पकड़ींदो। भालू हीअं पकड़िबो ठीकु आहे। तव्हां वरी ग़लति था खणो। कनन का भी पकड़ूं। हा सॼे खे कननि खां वठी ओ ईअं मथे खणेसि। ओ ईअं खानम पी। मिनसा खणी ॾेखारे कननि खां ओ ईअं। अब मिनसा गोल्डी त हो तो लाए कंप्यूटर तो लाए लैपटॉप तो लाए। हला चांदी दी। हला हला। हाँ इनके प्यार भी न तो करे। केर है इनके प्यार न तो करे। क्यों इन्हें के प्यार छो करो तू करे से ना। मां के अंडा में। हाँ मां के करम। अरे ये तो करे। किए ये मां पकड़ती दिसवानी। क्या तो करे। अब इना पकड़े से ना मां के बस। ये तो पम्मा पकड़ से कर दो ठीक है ओके। ऐसे स्काई के तो सॉफ्ट लगे।